दुनिया जे हर इलाइक़े में शादी वारियुनि रस्मुनि जा धार धार ऐं अनोखा अंदाज़ आहिनि, जॾहिं त कुझु दिलचस्प रस्मूं माण्हुनि जो ध्यानु हासिल करे वठंदियूं आहिनि। इन हवाले सां अरब मुल्कनि में बि शादी तक़रीबुनि जूं दिलचस्प रस्मूं वरियनि खां हली रहियूं आहिनि। मराकश में शादी जी तक़रीबुनि दौरान हिकु अहिड़ी रस्म मल्हाई वेंदी आहे जंहिं में आने ते मेहंदी लॻाई वञे थी। आने खे अहिड़ी रीत सींगारियो वेंदो आहे जीअं असां वटि खीर पीआरण वारी रस्म दौरान गिलास खे सींगारियो वेंदो आहे। हिन रस्म जो मक़सदु नई ज़िंदगी जी शुरूआत आहे। कुंवार साहुरनि जे घर में दाख़िल थींदे ई भित ते शादीअ जी राति उहा रस्म निभाईंदी आहे। हिन रस्म जो हिकु सबबु इहो बि ॿुधायो वञे थो त इहा रस्म अदा करण सां बदनज़र ऐं शैतानी कुवतूं जोड़े खां परे रहंदियूं आहिनि। लिबनान में कुंवार खे हिकु अहिड़ी रस्म अदा करणी पवंदी आहे जेका सभिनी जो ध्यानु हासिल करे थी ऐं सभिनी खे डपु बि त इहा रस्म सही ते माण्हुनि जा ताना ॿुधणा पवंदा आहिनि। नई कुंवार जॾहिं घर जी चाउंठ ते पेर रखंदी आहे त नए घर में अचण खां अॻु हिकु अटे जो पेड़ो खेसि दर ते लॻाइणो पवंदो आहे। जेकॾहिं इहो पेड़ो दर ते देर ताईं चिंबड़ियल रहियो त इन जो मतिलबु इहो वरितो वेंदो आहे त शादी ड्रिघो वक़्तु हलंदी, ऐं जेकॾहिं इहो पेड़ो किरी पियो या भित ते चिंबड़ी न सघियो, कुंवार खे मेहणा मिलंदा आहिनि। सूडान में हिकु अहिड़ी रस्म बि आहे जंहिं में कुंवार खे ॼाणी वाणी किरणो पवंदो आहे। इन मौक़े ते घोटु कुंवार जे पुठियां बीठल हूंदो आहे जंहिंखे कुंवार खे संभालणो पवंदो आहे। हिन रस्म जो मक़सदु इहो आहे त ज़िंदगी जी नई शुरूआत कंदड़ जोड़े ख़बर हुजे त अव्हां ॿिन्ही खे हिक ॿिए खे संभालणो पवंदो। इराक में वरी हैरत जोगी रस्म थींदी आहे जंहिं में घोटु शादी में अचे त कुंवारियूं औरतूं घोट जे जूतनि ते पंहिंजा नाला लिखंदियूं आहिनि। इन जो मक़सदु इहो आहे त जीअं मुस्तक़बिल में सुहिणे शहज़ादे जा पेर इन्हनि कुंवारियुनि नारियुनि ॾांहुं वधनि ऐं उन्हनि जी बि शादी थी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk